नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे सखर खां ख़बर ॾींदा हलूं त शींहं दरिया सिंधु में हिकु भेरो ॿीहर चाड़ अची वई आहे। पाणी माहिरनि मूजिबि ईंदड़ हफ़्ते सिंधु दरिया में सिंध जे हदनि में नंढी ॿोॾि अचण जो पको इम्कान आहे। सिंधु मथां अॾियल हिकु डैम पंजाब जे समूरनि बैराजनि वटां नंढी ॿोॾि ऐं डिक्लेयर कई वई आहे। मथां इलाइक़नि में केमेस्ट एरिया में मींहुं वसण ऐं स्कूड में गर्मीपद वधी 2.8 सेंटीग्रेड थियण बाद मुल्क जे पाणी ज़ख़ीरनि में वाध थी रही आहे। असर तोड़े आपाशे खाते मिलियल ॼाण मूजिबि तरबेला डैम खां मथे सिंधु जो पाणी वेकरा 3,23,000 क्यूसेक खां वधी विया आहिनि। जॾहिं त डैम में पाणी जो ज़ख़ीरो 1,05,34 फुट थी वियो। हाणे डैम में पाणी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश रुगो 14.58 फुट बची आहे। तरबेला में पाणी जी आमद 3,23,650 क्यूसेक ऐं थोड़ वधाई 2,68,600 क्यूसेक कई वई आहे। नौशरो फिरोज वटि काबिल नदी में विचोरी ॿोॾि बरक़रार आहे, जिते पाणी जो वेकरा वधी 76,800 क्यूसेक थी वई आहे। सिंधु ते पंजाब में अॾियल टिनी बैराजनि कालाबाग, चश्मा ऐं तिनिसा वटि विचोली दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। कालाबाग ब्रिज वटां मथां वेकरो 3,31,290 ऐं हेठियां वेकरो 3,23,290। चश्मा वटि मथां वेकरो 3,08,650 क्यूसेक ऐं हेठियां वेकरो 2,89,164 क्यूसेक ऐं तिनिसा ब्रिज वटि मथां वेकरो 3,29,591 क्यूसेक ऐं हेठियां वेकरो 2,89,164 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। पंजनि जो हेठियां वेकरो 17,895 क्यूसेक। चाचड़ वटि पाणी जी सतह 8 फुट रही आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।